बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा नवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो मंच, अवां जो पंहिंजो, हीअ स्क्रीन अवां जी पंहिंजी सुबुह मेहरान प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां अवां सभिनीनि खे मां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। जीअं मौसम थधिड़ी आहे, जीअं मौसम ख़ूबसूरत आहे, उन ई तरह मां सम्झां थी तव्हांजे ॾींहं जो आगाज़ बि ॾाढो ख़ूबसूरत थियो हूंदो। ऐं ॾींहं जो आगाज़ जॾहिं पाण वठंदा आहियूं ऐं हिन मौसम में जेकॾहिं पाण पंहिंजो ॾींहुं स्टार्ट करियूं था, रूटीन असांजी जेको आहे सो उहा प्रॉपर हिकिड़ी हुजे थी ऐं असांजा कमकार हिकिड़ा फिक्स्ड हुजनि था। प्रॉपर टाइम ते पाण खे कंहिं बि अवांजो जेको वर्क प्लेस आहे उते पहुचणो पवे थो त हिननि ॾींहंनि में सुस्ती ज़रूरु थींदी आहे। पाण सभिनीनि खे थोरो घणो महसूसु थींदो आहे त अञा राति थोरी वॾी हुजे, अञा थोरो आरामु घणो करियूं, पर ठीकु आहे, कमु बि करिणो आहे ऐं टाइमली उथिणो बि आहे। सच पुछो त उथण जे टाइम ते सुस्ती वाक़ई हिन मौसम में सभु कंहिंखे थींदी आहे, पर यस जेके पंहिंजे कम सां कमिटेड हुजनि था ऐं जेके प्रॉपर ऐं पंचुअल माना माण्हू रहनि था न, प्रॉपर टाइम ते वञनि था, पंचुअलिटी उन्हनि जे रूल्स ऐं रेगुलेशन्स में हुजे थी त पोइ उहे माण्हू वाक़ई में ॾाढा कमाल हूंदा आहिनि। हर लिहाज़ खां, हर अंदाज़ सां उन्हनि जो जेको कमु करण जो तरीक़ेकार हूंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। मूंखे उसूल पसंदि माण्हू वणंदा आहिनि ऐं उसूल ठीकु आहे, ज़िंदगी में हुजणु घुरिजनि, उन्हनि खे फॉलो बि करणु घुरिजे, फॉलोअप बि हुजणु घुरिजे। ऐं कुझु माण्हू ॾाढा घणा स्ट्रिक्ट हूंदा आहिनि, घणो स्ट्रिक्ट माण्हू न हुजे। उसूलनि वारो माण्हू सुठो आहे, सफ़ा स्ट्रिक्ट माण्हू ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। सो ख़ैर हर कंहिंजी पंहिंजी यूनिकनेस आहे, हर को पंहिंजे उन यूनिकनेस सां, उन ग्रेस सां जॾहिं हलंदो आहे त उहो माण्हू ॾाढो ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। छो त हर कंहिंजो ई हिकिड़ी पंहिंजी जेका यूनिकनेस हूंदी आहे न, उन सां ई इंसानु ॼातो ऐं सुञातो वेंदो आहे। तव्हां जेकॾहिं सिंपल आहियो त उन सिंप्लिसिटी जी पंहिंजी हिकिड़ी जेको आहे न उहा पंहिंजी हिकिड़ी माना हूंदी आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो चार्म हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां उसूलनि वारा इंसानु आहियो त तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो चार्म हुजे थो, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो रुतबो हुजे थो, पाण उन हिसाब सां मातबर हुजो था। सो ईअं ई सभु को डिफरेंट हूंदो आहे ऐं सभु कंहिंजे डिफरेंट हुजण खे पाण एक्सेप्ट कंदा आहियूं त पोइ जीअं ई साम्हूं गुलदस्तो पियो आहे न, मुख़्तलिफ़ गुल, मुख़्तलिफ़ रंग ईअं ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। पोइ जॾहिं पाण हिकु मजमूए में मौजूदु हूंदा आहियूं ऐं हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे त इहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं नाज़रीन। प्रोग्राम सुबुह मेहरान जंहिंमें भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जी जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां ऐं चांहि जो कप माना सुबुह जो असां वटि अची वञे त ॾाढा एनर्जेटिक थी वेंदा आहियूं ऐं माण्हुनि खे ज़रूरत हूंदी आहे। मोस्टली पाण ॾिसंदा आहियूं घणा ई माण्हू जेके सुबुह जो उथंदा आहिनि उन्हनि खे चांहि जी ज़रूरत पवंदी आहे, हू चांहि सां पंहिंजो ॾींहुं शुरू कंदा आहिनि। चांहि जो कोप माना उन्हनि खे खपंदो आहे। सो यस, असां बि चांहि जे कप सां पंहिंजे प्रोग्राम जो ज़रूरु स्टार्ट कंदासीं ऐं थोरी देरि में चांहि मूं वटि अची वेंदी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजी सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन ते दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी अहीं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। सो हीअ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन आहे, वॾी कैंपेन आहे ऐं तव्हां हिन में हिसो वठी सघो था ऐं तव्हां पंहिंजी मालूमात कोपन ते लिखी करे ऐं तव्हां ड्रॉप बॉक्स में विझी सघो था। पोइ तव्हांखे चांस बि मिलंदो त तव्हां टीवी गेम शो में बि वञो ऐं तव्हां खोड़ सारा क़ीमती इनामात बि हासिलु कयो। सो इन तरह जूं कैंपेन्स पाण सभिनीनि खे सुठियूं लॻंदियूं आहिनि ऐं तव्हां बि टपाल मेज़बान जी चांहि ज़रूरु पीअंदा हूंदव। जीअं मूं ॻाल्हि कई न त कुझु शयूं ॾाढियूं नेसेसरी हूंदियूं आहिनि, कुझु शयूं ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि, ॾाढी फिक्स्ड हूंदियूं आहिनि असांजी ज़िंदगी में। सो मां ॾिसंदी आहियां खोड़ सारा माण्हू, केतिरा ई माण्हू जेको आहे सुबुह सुबुह जो उन्हनि खे चांहि जी ज़रूरत पवंदी आहे। सो यस, टपाल मेज़बान ॾाढो बहितरीनु ऑप्शन आहे, तव्हां टपाल मेज़बान पी सघो था। मूं ॻाल्हि कई पई माण्हुनि जे मुख़्तलिफ़ हुजण जी ऐं जीअं रंग मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि उअं ई शख़्सियतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। हिकु घर में जेकॾहिं तव्हां 7 खां 8 भाती रहो था त सभु मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, हर कंहिंजी सोच पंहिंजी हूंदी आहे ऐं उन्हनि जा जेके फीचर्स आहिनि उहे थोरा थोरा चेंज हूंदा आहिनि। रब साईं सभिनीनि खे ॾाढो ख़ूबसूरत तख़लीक़ कयो आहे, उन ई तरह सभिनीनि जा दिमाग़ बि चेंज हूंदा आहिनि, उन ई तरह सभिनीनि जी सोच बि चेंज हूंदी आहे। ऐं एक्सेप्टेंस जी ॻाल्हि इन लाइ करियां पई त जॾहिं गॾु रहणो हूंदो आहे त पोइ ज़रूरी हूंदो आहे त ॿिए इंसान जे उन नज़रिए खे पाण सम्झूं। मां हिकिड़ो मिसाल हमेशह ॾींदी आहियां, इहो मिसाल मूंखे ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। पाण लिखंदा आहियूं न ई कैपिटल पाण लिखंदा आहियूं, जेकॾहिं उहा अव्हांखे नज़र ईंदी, अव्हां अॻियां बीठा हूंदव त उहा अव्हांखे 3 नज़र ईंदा
मां ॿिए पासे बीठी हूंदमि त मूंखे उहो ई नज़र ईंदो, ऐं हिन पासे जेकॾहिं केरु माण्हू बीठो हूंदो त हुनखे उहो एम नज़र ईंदो, वरी हिन पासे वारो जेको माण्हू हूंदो हुनखे डब्ल्यू नज़र ईंदो। हिक ॿिए जी जॻह ते असां बीही ॾिसंदासीं त असां उन ई तरीक़े सां ॾिसंदासीं जहिड़े तरीक़े सां अॻिलो माण्हू ॾिसी रहियो आहे। सो इन ई तरह ॿियनि जा जेके नज़रिया आहिनि उन्हनि खे रेस्पेक्ट ज़रूरु ॾियणु घुरिजे। हर माण्हू जो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे, ऐं जॾहिं निकाद जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं त उहो बि शऊर वारे ज़हन जो कमु हूंदो आहे। जंहिं इंसान वटि शऊर आहे उहो ई उहा निकाद वारी नज़र रखी सघंदो आहे, न त हर कंहिंजे वस जी इहा ॻाल्हि न हूंदी आहे। सो कुझु शयूं जिन खे पाण एक्सेप्ट कंदा आहियूं, कुझु शयूं जिन खे पाण जेको आहे सो उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं असांजो पंहिंजो हिकिड़ो नज़रियो हूंदो आहे, असांजो पंहिंजो हिकिड़ो ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे। त सोसाइटीज़ मुंहिंजे ख़्याल सां ईअं ई जुड़ी रहंदियूं आहिनि, या सोसाइटी जी ॻाल्हि त बाद में कयूं था, घर ईअं ई जुड़ियल रहंदा आहिनि। या कंहिं कपल जी सिर्फ़ु पाण ॻाल्हि कयूं, ॿ भाउ भेण हुजनि, हस्बैंड वाइफ हुजनि, ॿ भेणूं हुजनि, ॿ भाइर हुजनि, उहे बि गॾु मुहबत ऐं प्यार सां तॾहिं रहंदा आहिनि जॾहिं हिक ॿिए खे एक्सेप्ट कंदा आहिनि। छो त हिकु ॻाल्हि पाण मञंदा आहियूं दैट नो वन इज़ परफेक्ट, को बि इंसानु परफेक्ट न हूंदो आहे, पर हा असां जेको आहे न कॾहिं कॾहिं को माण्हू असांखे नज़र ईंदो आहे जेको लॻंदो आहे त परफेक्शन जे क्लोज़ हूंदो आहे। सो अहिड़ा माण्हू बि रेयर हूंदा आहिनि, घटि हूंदा आहिनि। चवण जो मक़सदु त कोताहियूं ऐं कमियूं हर इंसान में हूंदियूं आहिनि। सो उन्हनि ॿिनि शयुनि खे नज़रअंदाज़ करे उन जी सुठाइनि खे जॾहिं पाण काउंट कंदा आहियूं त पोइ माण्हू असांखे वणंदा आहिनि। चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि इंसान खां परे रहणो आहे त पोइ हुनजूं सुठाइयूं सभु तव्हां विसारे छॾियो, पर जेकॾहिं कंहिं इंसान सां तव्हांखे गॾु रहणो आहे, मां वरी बि चवंदमि त उहो भाउ सां गॾु रहे, भेण सां गॾु रहे, कंहिं कपल जी पाण ॻाल्हि कयूं या फैमिली जी पाण ॻाल्हि कयूं त पोइ सुठाइयूं जेको आहे न उहे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। 100 सुठाइयूं हूंदियूं आहिनि कंहिं इंसान में, ऐं जेकॾहिं हुन में चंद बुराइयूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे ई इंसानु जेकॾहिं काउंट कंदो त पोइ अॻिलो इंसानु ॾाढो बुरो लॻंदो। सो हिन मुआशिरे में ज़रूरत इन्हनि शयुनि जी ज़रूरु हुजे थी। जॾहिं घरु ख़ूबसूरत हूंदो, फैमिली डिसफंक्शनल न हूंदी, फैमिली ख़ूबसूरत हूंदी, घर जो माहौल अव्हां सुठो ठाहींदव त पोइ यकीनन अव्हां पंहिंजे पाड़े में बि सुठा हूंदव, अव्हां पंहिंजे इदारनि में बि सुठा हूंदव, ऐं उनखां पोइ तव्हां पंहिंजी सोसाइटी में तव्हांजो जेको तव्हांजो कंट्रीब्यूशन आहे, जेको तव्हां जोड़े रहिया आहियो, जेको तव्हां ॾेई रहिया आहियो, उहो हिसो बि अव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जोड़े सघंदव। जेकॾहिं अव्हां पंहिंजी ज़ात सां ई सचा न आहियो, अव्हां पंहिंजे घर सां ई सचा न आहियो, अव्हां पंहिंजनि सां सचा न आहियो, अव्हां पंहिंजे रिश्तनि सां सचा न आहियो, त पोइ अव्हां पंहिंजे पाड़ेसरनि जी ॻाल्हि कयूं, पंहिंजनि इदारनि जी ॻाल्हि कयूं, या पोइ पंहिंजी सोसाइटी जी ॻाल्हि कयूं त उहो इंसानु किथे बि सचाई सां पंहिंजो किरदारु अदा कोन करे सघंदो। त कुझु शयूं जेके इलाही ज़रूरी हूंदियूं आहिनि जिन खे माण्हू खे वाक़ई में सम्झणो पवंदो आहे। मां इलाही सारा माण्हू ॾिसंदी आहियां जिन जा स्केजुअल्स जेको आहे ॾाढा रफ ऐं टफ हुजनि था, उनजे बावजूद बि जॾहिं पंहिंजे कम ते पंहिंजो कमु जॾहिं हू करे रहिया हूंदा आहिनि, ख़ूबसूरत अंदाज़ में करे रहिया हूंदा आहिनि, सचाई सां करे रहिया हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ी शइ हुजे थी न ऑनेस्टी, जेकॾहिं तव्हां में सचाई आहे त पोइ तव्हां हर कमु ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघो था। ऐं सचाई जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त उनजी डेफिनेशन हक़ीक़त में ॾाढी वॾी आहे, ऐं उहा बि उतां खां ई स्टार्ट थिए थी, इंसान जी पंहिंजी ज़ात खां स्टार्ट थिए थी। अॼु मां न 2 लाइन्स पढ़ियूं, 2-4 लाइन्स पढ़ियूं, ऐं मूंखे कुझु शयूं जॾहिं मां पढ़ंदी आहियां त पोइ मूंखे ॾाढो ताजुब थींदो आहे, ऐं कुझु शयुनि में वाक़ई में मां थोरो सोचणु लॻंदी आहियां। हिकु उहो इंसानु जेको पंहिंजी सॼी जवानी, पंहिंजी सॼी ज़िंदगी माण्हुनि जूं क़बरूं तयारु करे थो, माण्हुनि जूं क़बरूं ठाहे थो, ऐं जॾहिं उनजी पंहिंजी डेथ थी वञे थी त 3 ॾींहंनि ताईं जंगलनि में उनजी लाश जेको आहे उहा सड़ंदी रहे थी। हिकु उहो पाण चवंदा आहियूं न डाकिया, जेको ख़त पहुचाईंदो रहे थो सॼी ज़िंदगी माण्हुनि जा, ऐं पंहिंजनि सां मुलाक़ात या पंहिंजनि जे ख़तनि जे लाइ उहो सॼी ज़िंदगी इंतज़ारु करे थो। त कुझु माण्हू ॿियनि जे लाइ घणो कुझु करे रहिया हूंदा आहिनि, पर उन्हनि जी पंहिंजी जेका ज़िंदगी हूंदी आहे उहा ॾाढी ॾुखी हूंदी आहे। कुझु माण्हू पंहिंजे लाइ ओतिरो कोन कंट्रीब्यूट, माना पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी ख़ुशियुनि लाइ एतिरो कोन करे सघंदा आहिनि जेतिरो उहे पंहिंजे माण्हुनि जे लाइ उहो करे रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जी कंट्रीब्यूशन हूंदी आहे, ॿियनि खे ख़ुशि करण जे लाइ करे रहिया हूंदा आहिनि। इन ई तरह जॾहिं वालिद ते नज़र पवंदी आहे, पीउ जे बारे में पाण सोचंदा आहियूं, वालिद जी शख़्सियत ते नज़र पवंदी आहे त उहो पंहिंजे बचनि जे लाइ सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾंदो आहे। हुनजी सुबुह कीअं शुरू थींदी आहे, उहो सॼो ॾींहुं कीअं भॼ डुक में
उनजो ॾींहुं ख़तमु थी वेंदो आहे, सिजु उभिरे थो, सिजु लहे थो, कमु कारनि में हुनखे पाण खे ख़बर कोन पवंदी आहे। घरु ईंदो आहे, थकिजी टुटी घरु अचे थो ऐं घर में जॾहिं ॿ मानी हुनखे नसीब थिए थी, पंहिंजे बचनि खे ॾिसी ख़ुशि थी वेंदो आहे ऐं पुरसुकून पोइ निंड कंदो आहे। उन खां पोइ हुनजो ॿिए ॾींहं ते ईअं ई स्केड्यूल शुरू थिए थो, पंहिंजी जवानी उहा सॼी ईअं गुज़ारे छॾे थो ऐं जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे उन हिसे में पहुचे थो जॾहिं हुनजो औलाद जवान थिए थो ऐं हुनजो औलाद जेकॾहिं हुन वालिद खे चई छॾे थो तो असांजे लाइ कयो छा आहे, त पोइ इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि हुजे थी। त पोइ हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिं इंसानु सॼी ज़िंदगी पंहिंजे बचनि खे ॾिनी हुजे, सॼी ज़िंदगी महिनत खे ॾिनी हुजे, सॼी ज़िंदगी सचाई खे ॾिनी हुजे, सॼी ज़िंदगी हुन पंहिंजे पाण खे विसारे पंहिंजनि जे लाइ पतोड़ियो हुजे, आख़िर में उनखे इहे जुमिला ॿुधण जे लाइ मिलनि त उनजो दर्द कोई बयानु नथो करे सघे। उन ई तरह जेकॾहिं का माउ पंहिंजे बचनि जे लाइ सभु कुझु पंहिंजी जवानी विसारे छॾे थी, पंहिंजी ख़ुशियूं विसारे छॾे थी, पंहिंजो पाण खे ठाहिणु विसारे छॾे थी, पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, उन्हनि जे फ्यूचर जे लाइ उहा जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ु करे थी ऐं जेकॾहिं उन सां उनजो औलाद ई उन ज़िंदगी जे हिसे में तलख़ी सां ॻाल्हाए, उनखे दड़का ॾेई ॻाल्हाए, उन माउ जो दर्द कोई बयानु नथो करे सघे, जेको उहा पाण बि पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु नथी करे सघे, पर उन जूं अखियूं उहो दर्द ज़रूरु बयानु कनि थियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चवंदा आहिनि त जंहिं इंसान जे दिलि में, जंहिं इंसान जे अंदरि में उहे फीलिंग्स हूंदियूं आहिनि त उहे इंसान ई अहिड़ियूं ॻाल्हियूं सम्झी सघंदा आहिनि। सो जिन इंसाननि जी कॉन्ट्रीब्यूशन जिथे बि हुजे थी, मिसाल जे तौर ते जेकॾहिं घर में वॾो पुटु आहे ऐं उहो सिजु उभरण खां वठी सिजु लहण ताईं महिनत करे थो ऐं पंहिंजे घर वारनि जे लाइ महिनत करे थो, पंहिंजी माउ जे लाइ, पंहिंजी भेणुनि जे लाइ, पंहिंजे भाइरनि जे लाइ, पंहिंजी ज़ाल जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ, ऐं उहो घर जॾहिं वापसि अचे ऐं उनखे इहो ॿुधण जे लाइ मिले त तूं कयो ई छा आहे, तूं करी ई छा थो, त उनजो दर्द शायदि उहो इंसान ई सम्झी सघे थो त आख़िर आऊं करे छा रहियो आहियां, मां कंदो छा आहियां, मूंखे छा करणु घुरिजे। त चवंदा आहिनि त लफ़्ज़ जेके आहिनि न उहे इंसान खे फ़र्श खां खणी अर्श ते पहुचाईंदा आहिनि ऐं उहे लफ़्ज़ ई हूंदा आहिनि जेके अर्श खां फ़र्श ते पहुचाईंदा आहिनि, उहे लफ़्ज़ ई हूंदा आहिनि जेके गुल बणिजी वेंदा आहिनि, उहे लफ़्ज़ ई हूंदा आहिनि जेके कंडा बणिजी वेंदा आहिनि। सो लफ़्ज़नि जो जेको इस्तेमालु आहे, लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे उहा ख़ूबसूरत हुजणु घुरिजे। जेकॾहिं उहा ख़ूबसूरत न आहे त पोइ तव्हां कंहिं इंसान खे कीअं टोड़े था, कीअं भोरियो था, कंहिं इंसान खे कीअं ख़तमु करियो था, पोइ उहो तव्हांजे लफ़्ज़नि ते ई हुजे थो त तव्हां कंहिं इंसान खे कीअं ट्रीट करे रहिया आहियो। कॾहिं कॾहिं कंहिंजा ॿ लफ़्ज़ बि इंसान खे ख़ुशी ॾींदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं कंहिंजा ॿ लफ़्ज़ इंसान खे वाक़ई में ॾाढो ॾुखु रसाईंदा आहिनि। नाज़रीन, खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं अॼु जे प्रोग्राम में। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ मां अॻियां वधंदसि। प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में। सो वठी तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। एस एम नदीम साहब असां सां कनेक्टेड आहिनि फ़ोन कॉल ते ऐं एस एम नदीम साहब हमेशह स्पोर्ट्स जे हवाले सां अपडेट कंदा रहंदा आहिनि असां सभिनीनि खे। सो उन्हनि खे प्रोग्राम में असां कनेक्ट कयो आहे। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अच्छा, नेशनल गेम्स के हवाले से भी बात करना चाहूँगी एस एम नदीम साहब आपसे। जी हाँ बिल्कुल, देखें स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श महर साहब, सेक्रेटरी स्पोर्ट्स मनोहर मेहतर साहब और अहमद अली राजपूत साहब जो सेक्रेटरी सिंध ओलंपिक एसोसिएशन है, इनका एक कायका है और ये अभी हमारा टेन्योर है सिंध में। कराची जो है, क्योंकि कराची में फैसिलिटीज ज़्यादा हैं तो वहीं पर ही गेम्स हो पाते हैं। 32 गेम्स हैं और इसमें तकरीबन 11,000 के करीब जो एथलीट मर्द और ख़वातीन वो मुख्तलिफ खेलों में हिस्सा लेंगे और उनके साथ ऑफिशियल भी होंगे। 1,000 के करीब ऑफिसर्स हैं। उसके लिए फिर टॉस सेरेमनी है। वो भी सुना है कि जो किसी बहरी जहाज के ऊपर जाकर जो वो उसकी जो कोई वो जो है तकरीबन रौनुमाई की जाएगी टॉस सेरेमनी की। फिर वो आएगी वेन्यू के ऊपर, फिर ओपनिंग इसकी नेशनल
स्टेडियम जो हमारा क्रिकेट का है कराची, उसके अंदर रखी गई है। उसके अंदर जो वो सिंगिंग का भी है, शायद जो वो बड़े बड़े जो हमारे सिंगर है, राहत फतेह अली या इनके अलावा आतिफ असलम या अली जफर, इनमें से कोई आएगा, क्योंकि अभी ये सारी चीजें जो वो पाइपलाइन में है। अच्छा। और वो उसके साथ साथ नेशनल गेम का होना जो है वो पाकिस्तान के लिए, सिंध के लिए बहुत ज्यादा जरूरी है। बिल्कुल, बिल्कुल। और वो क्यों जरूरी है कि इससे हमारा एक अच्छा इमेज जाता है पूरी दुनिया के अंदर। तमाम मीडियाज में कवरेज होती है इसकी, फिर वो पूरी दुनिया देखती है कि भाई आप यहाँ पे। और फिर उसके साथ साथ जो प्लेयर्स हैं वो जो साल ट्रेनिंग करते हैं वो भी इसमें इंगेज होते हैं, और वो तैयारी नेशनल गेम्स के लिए करते हैं। नेशनल गेम्स से फिर वो ओलंपिक के लिए, एशियन गेम्स के लिए या कॉमनवेल्थ गेम्स के लिए क्वालिफाई करते हैं। और अगर ये गेम ना हो तो फिर उससे उनका ये नुकसान होता है कि वो फर्दर आगे अपने आप को इंटरनेशनल लेवल पर मनवा नहीं सकते। जी जी, बिल्कुल आपने सही कहा। अच्छा, उसके अलावा हम ग्राउंड्स की भी बात करेंगे, हम देहातों की भी बात करेंगे, हम शहरी ज़िंदगी के हवाले से भी बात करेंगे। देयर इज़ बिग डिफरेंस। अगर आप देहात के बच्चों को देखें और अगर आप उसी वक्त हम शहर की तरफ एक नज़र दौड़ाएं तो बहुत ज़्यादा डिफरेंस नज़र आता है। आप क्या समझते हैं कि कितना ज़रूरी है कि हम अपने ग्राउंड्स पे काम करें, हम अपने देहातों में काम करें, और स्पोर्ट्स के हवाले से हम अपने शहरों के अंदर भी जो है वो हमें काम करने की इस वक्त बहुत ज़्यादा ज़रूरत है? देखिए, मैं कल ही एक प्रोग्राम देख रहा था, मिनिस्टर मोहम्मद बख्श महर साहब जो हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर हैं, उन्होंने कराची के अंदर जो वो यूथ सेंटर का इफ्तिताह किया है। तो वो जब स्पीच कर रहे थे तो उन्होंने उसमें ये मतलब इस चीज़ का अदा किया कि भाई हम हर जिले के अंदर यूथ सेंटर बना रहे हैं, यानी कि हर डिस्ट्रिक्ट के अंदर। अच्छा, वो यूथ सेंटर में क्या है, उसके अंदर हॉस्टल है, स्पोर्ट्स की फैसिलिटीज हैं, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, ठीक है ना। तो ये एक अच्छा इक़दाम है गवर्नमेंट ऑफ सिंध की जानिब से कि वो तमाम जिला में जो है वो इस किस्म की जो वो यूथ सेंटर बना रहे हैं। उसमें भी तकरीबन वो 2023 में शुरू हुआ था कराची के अंदर, और तकरीबन 7-8 करोड़ रुपए की लागत से जो यूथ सेंटर बनाया है। उसमें फिर बच्चों के कुछ गेमों के मुकाबले भी रखे गए थे, ठीक है ना। अब ऐसा ही सिलसिला जो है वो अंदरून सिंध में भी, यानी कि हमारे जो डिस्ट्रिक्ट हैं, दादू है, टंडोलियार है, टनोर खान है, बजीन है, सजावल, ठट्टा, मिट्टी, उमरकोट, मतलब जितने भी डिस्ट्रिक्ट हैं उनमें भी इन्हीं चीज़ों का जो है वो सिलसिला शुरू करने जा रहे हैं वो लोग। और काफ़ी जगहों पर तो काम जारी है ये यूथ सेंटर का। उससे देखें फ़ायदा क्या होगा कि जो हमारे अंदरूनी सिंध के बच्चे हैं वो एक महरूमी का शिकार होते हैं, उनको सहूलतें उस लेवल की नहीं मिल पाती। अगर ये यूथ सेंटर बन जाते हैं और उनको जो वो स्पोर्ट्स के लिए और दीगर एक्टिविटीज़ के लिए ये वो अगर जगह मिल जाती है और परफॉर्म करने के लिए मौका मिलता है, तो आप बिलीव करें कि मैं एक बोर्डिंग स्कूल में जॉब करता था, तो वहाँ पर जो है मैंने जो जंपर देखे, हाई जंप के प्लेयर और लॉन्ग जंप के प्लेयर, वो ज्यादातर आपको अंदरून से ही मिले, चाहे वो नवाबशाह से हो। नवाबशाह से एक सरदार जरदारी, और जैसे नसीराबाद, लाड़काना के करीब है कोई इलाका नसीराबाद, वहाँ से एक हासिल पंवर थे। उन्होंने 15 साल की एज के अंदर जो वो सिल्वर मेडल नेशनल गेम्स के अंदर हासिल किया था। यानी कि उसमें पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान एयरफोर्स, पाकिस्तान रेलवे, तमाम डिपार्टमेंट पार्टिसिपेट कर रहे थे, और वो बच्चा सिंध की तरफ से खेला था। तो आप देखें कि टैलेंट की कोई कमी नहीं है। ऐसी और दीगर हमारे प्लेयर्स थे जो मुख्तलिफ जरदारी थे, वो यहाँ से ताल्लुक रखते हैं नवाबशाह से। तो इन बच्चों में पोटेंशियल तो है और टैलेंट से भी माला माल है, पर क्या है कि इनको परफॉर्म करने की और सही गाइडेंस की जरूरत है। वो अब जो वो गवर्नमेंट की तरफ से कुछ इनिशिएटिव दिए जा रहे हैं, तो अल्लाह करे कि इसमें और बेहतरी आए, मजीद देखें चीजें बना लेना वो तो हो जाता है, लेकिन उसको फिर संभालना ये सबसे बड़ा काम है। हाँ बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। वैसे हम हमेशा बात करते हैं ना रूल्स और रेगुलेशंस की, हम लॉ की जब बात करते हैं तो कवानीन तो हम कहते हैं बिल्कुल हैं, लेकिन उन पे अमल दरामद नहीं है। उसी तरह काम तो होता है लेकिन उसमें कंटिन्यूटी जो है ना वो हमें कम दिखाई देती है, या टेन्यूअर जो है वो कोई एक बंदा किसी सीट पे आ रहा है, टेन्यूअर बहुत ज़्यादा कम होता है, तो वो चीज़ जो है वो कंटिन्यू उस तरह नहीं होती। या किसी का विजन अगर है, कोई मिशन है, तो वो उस चीज़ को अगला बंदा जो आता है वो कंटिन्यू नहीं कर पाता, ये हमने देखा है। अच्छा एसएम नदीम साहब, एक तज़ाद जो है वो हमेशा ही चलता रहता है कि
हमारे यहाँ इक्वलिटी का बहुत ज़्यादा इशू है। अगर हम सिंध की बात करें, पंजाब, बलोचिस्तान, केपी के, तो जिस तरह हम पंजाब में काम देखते हैं उस तरह जो है वो सिलेक्शन सिंध की नहीं होती। तो इन तमाम मामलात पे आपकी नज़र बिल्कुल होगी। मैं चाहूँगी कि इस साइड भी आप जो है थोड़ा बात करें। हाँ, लेकिन हम अगर क्रिकेट की बात करें, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की, जी, तो उसमें भी सिलेक्शन का जो क्राइटेरिया है वो मुझे तो ऐसा लगता है कि जैसे सिंध को कोई कोटा दिया हुआ है, ठीक है ना, कि एक दो प्लेयर जो वो सिंध के हो जाते हैं। अच्छा, फिर आवाज़ उठाई जाती है, जैसे शाहनवाज धानी है, जाहिद महमूद हैं, दारूद से ताल्लुक रखते हैं, मुश्ताक कलोड़ू हैं, मोहम्मद हसनैन हैं। अच्छा, इनके लिए आवाज़ उठाई जाती है तो फिर ये कहीं ना कहीं नजर आते हैं। सुलेमान बुमरो अभी जो है वो उमरकोट से उनका ताल्लुक है, ठीक है ना। देखें आप उमरकोट कहाँ है, और फिर कराची, और फिर लाहौर, कितने बड़े बड़े शहर हैं। उन्होंने बड़ी अच्छी परफॉर्मेंस दी है सुलेमान बुमरो ने, और वो पाकिस्तानी शाहीन की तरफ से भी खेल हैं, ठीक है। उनके साथ साथ साद खान हैदराबाद से उनका ताल्लुक है। उन्होंने अभी डोमेस्टिक कायद ट्रॉफी में 2 मरतबा जो वो 200 किया, यानी डबल टर्न किया है। तो देखें ऐसे ऐसे टैलेंटेड प्लेयर्स हैं, इनको मौका मिलना और मौका देना ये पीसीबी का काम है। और फिर सबसे बड़ी बात देखें, डोमेस्टिक और फिर इंटरनेशनल दोनों में थोड़ा सा फर्क होता है। डेफिनेटली। जी जी जी, हाँ, तो वो उस फर्क को खत्म करने के लिए इनकी ग्रूमिंग करना, इनकी मेंटोरिंग करना, इनको कोचिंग देना, इनकी बायोमैकेनिक्स को ठीक करना, फिटनेस ठीक करना, ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड का बेसिक काम है। तो ये जब वहाँ एनसीए में जाते हैं, नेशनल क्रिकेट अकेडमी में, चाहे वो कराची में हो या लाहौर में हो, तो वहाँ पर इनके ऊपर जो हाईली क्वालिफाइड आप कोचेज लगाए, जिनको इन चीज़ों का पता हो कि इनकी फिटनेस कैसे ठीक करनी है। और देखें, इम्प्रूवमेंट 2 तरह से आती है। एक तो ये कि आप जो बिगिनर हैं, आप सीख रहे हैं, तो आप सीख गए तो इम्प्रूवमेंट हो गई। एक वो है कि आप सीखे हुए तो जो आपके अंदर खामियां हैं, कोताहियां हैं, वीकनेस हैं, उनको इम्प्रूव करना है, यानी कि उनको इम्प्रूव करें तो भी आपकी इम्प्रूवमेंट नजर आएगी। तो ये सारी चीजें जो इन कोचेज को भी पता होता है, जो हमारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने लगाए में, तो इन प्लेयर्स के ऊपर काम करना। और इनको जो आपने कहा कि बिल्कुल थोड़ा सा तजाद नजर आता है, बिल्कुल है, नजर क्या आता है ये तजाद, क्योंकि हमारे प्लेयर्स जो है वो कहीं नजर नहीं आते। अब देखिए ना, हम कहते हैं ना, गा गा के गवैया बनाते हैं। अगर हम क्रिकेट बोर्ड की बात करते हैं जी, अगर हम क्रिकेट बोर्ड की बात करते हैं, अगर हम इम्प्रूवमेंट की बात करते हैं, अगर हम चाहते हैं कि पाकिस्तान का नाम दुनिया में रोशन हो, तो हमें इस तजाद को मिटाना होगा, जो कि इस वक्त की ज़रूरत है। अगर सही काम करना है तो फिर तजाद को यकीनन मिटाना होगा। वेल, थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया। आप हमेशा हमें टाइम देते हैं और आप हमेशा बहुत अच्छे तरीके से तमाम चीज़ों को कवर करते हैं। द वे यू टॉक, मैं हमेशा कहती हूँ कि बहुत खूबसूरत अंदाज में आप बात करते हैं। बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, वक्त थी वियो है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो प्रोग्राम में साथ मौजूद है टपाल मेज़बान, जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापस खणी आई है पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सब खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कूपन ते दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सो वठी तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। टपाल मेज़बान हाणे ही शो थींदो तव्हां जन पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां हिस्सो वठी सघो था। ॿीहर बि चवंदसि त तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। ऐं सुबह मेहरान प्रोग्राम ही प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो, तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो, डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिल थियो। कॉलर बि प्रोग्राम में शामिल आहिनि, उन्हनि खे मां वेलकम चवां थी। हेलो, अस्सलाम वालेकुम जी। असां जेको आहे सो दीदार उमराणी खे भली कार चऊं था प्रोग्राम में। ॾाढो सुठा अदा, तव्हां सिंगर आहियो। जी जी, तव्हां ॾाढो सुठो अदा ॻाईंदा आहियो, तव्हांखे ॿुधो आहे माशाल्लाह, ख़ूबसूरत ॻायो था। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त अदा, ॾाढो बहितरीन पिया कमु कयो ऐं ख़ुशी थींदी आहे तव्हांखे ॾिसी करे। ऐं चाहींदसि त तव्हां सुबह मेहरान प्रोग्राम में शामिल थिया आहियो, त पहिरीं सुबह मेहरान प्रोग्राम जे लाइ तव्हांजा थोरा रिव्यूज़ वठूं। तव्हां प्रोग्राम खे कीअं ॾिठो आहे? तव्हांजी नज़र में सुबह मेहरान प्रोग्राम कीअं आहे? बहितरीन, असांखे जेको लॻो अदा ख़ालिद जागरानी तव्हांजा जेको पंहिंजा जेको
जेके मेज़बान अचनि था, महिमान अचनि था, तमामु जेको आहे ख़ूबसूरत ऐं तव्हांजो पंहिंजो अंदाज़ बि जेको आहे ॾाढो असांखे पसंदि आहे। ऐं असां जेको आहे अॻे वारे तव्हां घुरायो हुयो असांखे प्रोग्राम में, ॾाढी असांखे ख़ुशी थी। बार बार हिते दोस्त बि जेको आहे इसरार कनि पिया त असांखे जेको आहे केॾीमहिल प्रोग्राम में इनवाइट कयो। हाँ हाँ दा महिरबानी महिरबानी। तव्हांजो पंहिंजो अंगण आहे, तव्हांजो पंहिंजी स्क्रीन आहे, चैनल तव्हांजो पंहिंजो आहे, सो भलीकार हमेशह ई चवंदासीं जॾहिं जॾहिं बि तव्हां ईंदव। अॼु जे प्रोग्राम में फ़ोन कॉल जे ज़रिए तव्हां शामिल थिया आहियो, सो तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। छा झुंगारींदव, छा ॿुधाईंदव? अभी अॼु एजाज़ साईं हिकिड़ो गीत आहे तमामु। ओके, ॿुधंदासीं जी, बिल्कुलु बिल्कुलु। ॿुधायो ॿुधायो। ओ प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, वाह वसुलव बार तुझा व्यावणी, वाह वसुलव बार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, पेच तो वांगुर न पाता कंहिं वरी, पेच तो वांगुर न पाता कंहिं वरी, पेच पुख्ता यार तुझा व्यावणी, पेच पुख्ता यार तुझा व्यावणी, वाह वसुलव वार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, कुर्ब में इकरार कुछ इनकार कुछ, कुर्ब में इकरार कुछ इनकार कुछ, कुछ तके तकरार तुझा व्यावणी, कुछ तके तकरार तुझा व्यावणी, वाह वसुलव बार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, जबरदस्त जबरदस्त। वाह वाह। रखन एजाज से रमज़ थाडा ही रखन एजाज से, गुफ्तगू हर बार तुझा व्यावणी, गुफ्तगू हर बार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी, प्यार वारा प्यार तुझा व्यावणी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अदा तव्हां सखर में मौजूदु आहियो ऐं सखर सां तव्हांजी वाबस्तगी आहे। जी, सखर जी मौसम कीअं आहे हिन वक़्तु? अदीन हुजे मां शाहपुर जाम में मौजूदु आहियां, शाहपुर जाम में डिस्ट्रिक्ट नवाबशाह में। ठीकु आहे अदा। मौसम कीअं आहे जिते तव्हां रहो पिया? हींअर मौसम थोरी तब्दील थिए पई, थोरी चेंज आहे। लॻो पियो आहे थोरी हल्की हल्की सर्दी, हल्को हल्को जेको आहे जिन समय माण्हू जाॻिया आहिनि, तमामु जेको आहे सिज बि निकिरी आयो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो त वरी सिंगर्स जो इहो हूंदो आहे न त राति ताईं अव्हांजो जेकॾहिं को प्रोग्राम आहे त उहो राति उन में हली थी वञे, ऐं वरी इहो बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे तव्हां सभिनीनि ॻाइणनि जे लाइ त सुबुह जो जेको आहे सो वार्म अप ऐं एक्सरसाइज़ ऐं रियाज़ इहे सभु शयूं कीअं थियूं रहनि? जी अभी तमामु बहितरीनु सुबुह जो हिते वरी ॿार जेके स्कूल वञनि था वाक बि कयूं था, अचण वञण थिए थो, ॾाढा नंढा प्यारा ख़ूबसूरत ॿार स्कूल वञनि था, कंहिंखे कीअं ॾाढो टाइम सुबुह जो जंहिं असां रियाज़ कंदा आहियूं। तमामु सुठो, तमामु बहितरीनु। न त तव्हां खां कुझु ॿियो बि गीत ॿुधंदासीं, मां चाहींदसि थोरो झुंगारजो, को अहिड़ो सॉन्ग जेको हमेशह ई गीत तव्हांखे पसंदि हुजे। जी जी गीत ॿुधायां थो जी, उस्ताद बुखारी जो हिकिड़ो गीत आहे। अरे वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। राशिद मोराई जो, साईं राशिद मोराई जो गीत तव्हांखे ॿुधायां। अच्छा अच्छा, ठीकु आहे ठीकु आहे, ॿुधायो। ओ बराबर घणा दी हलाता सां, बराबर घणा दी हलाता असां,
जो पंहिंजा परावा सुञाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, बराबर घणा ॾींहं हलाता सां, न सुख सां सुतासीं का हिकिड़ी घड़ी, न सुख सां सुतासीं का हिकिड़ी घड़ी, पिरीअ सां जॾहिं ते चपता सां, सजण सां जॾहिं पे चपाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, बराबर घणा ॾींहं हलाता सां, हुस्न साण पोरे सां ऐं देस सां, हुस्न साण पोरे सां ऐं देस सां, निभायूं पया गुनाता सां, निभायूं पया गुनाता असां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, बराबर घणा ॾींहं हलाता सां, रिड़ूं पिया था मंज़िल रे राशिद जियां, रिड़ूं पिया था मंज़िल रे राशिद जियां, सफ़ा माठ में चुप चुपाता सां, सफ़ा माठ में चुप चुपाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, जो पंहिंजा परावा सुञाता सां, बराबर घणा ॾींहं हलाता सां। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी शाइरी आहे ऐं ॾाढी सुठे अंदाज़ में तव्हां ॻायो बि आहे। ऐं अदा जॾहिं बि तव्हां अचो वेलकम, हीउ तव्हांजो पंहिंजो अंगण आहे ऐं तव्हां सां प्रोग्राम कंदे बि सुठो लॻो, ॾाढो ज़बरदस्त। ऐं प्रोग्राम में तव्हां अॼु शामिलु थिया कॉल ते, तॾहिं बि ॾाढो सुठो लॻो। अच्छा, थोरो पुछणु चाहींदमि, जॾहिं पाण राग जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर रागी ईअं चवंदो आहे त राग जी दुनिया ॾाढी गहरी आहे, ॾाढो गहरो समुंड आहे ऐं जेतिरो सिखूं था अञा गहराई तमामु घणी आहे। सो अव्हां राग ऐं राग जी दुनिया खे कीअं ॾिठो आहे हक़ीक़त में? अदी बिल्कुलु हीउ जेको आहे सो अनपुट शइ आहे। माता परवीन चवंदी आहे त राग हिकु समुंड आहे ऐं असां हुन मां मथे हिकिड़ो कचिरो जेको आहे सो खयो आहे। सही सही सही, मां ॿुधां जी जी अदा पंहिंजी कोशिशि आहे, जाखोड़ आहे, राग जो जेको पंहिंजी दुनिया आहे इंसान ते तारी थी थो वञे, मोहबत इंसान में भरिजी वञे थी ऐं इंसान ख्वाबनि जी दुनिया में जेको हले थो, तमामु ख़ूबसूरत दुनिया आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ के दिलि खे ख़ुशि कनि था, के दिलि खे वरी थोरो राहत ॾियनि था, राग वरी अहिड़ा आहिनि उदास बि कनि था। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कंदे, तव्हांखां ॿुधोसीं बि, तव्हांजूं ॻाल्हियूं बि ॿुधियूंसीं ऐं मां व्यूवर्स तव्हां सां बि शेयर कंदमि त जेके वॾा वॾा गवैया हूंदा आहिनि, वॾा जिन राग जी दुनिया खे पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾेई छॾी, पंहिंजी पूरी दुनिया उन्हनि राग खे अर्पे छॾी, उन्हनि खां जॾहिं इंटरव्यू कयो वेंदो आहे ऐं उन्हनि खां जॾहिं पुछियो वेंदो आहे त इहे रिकॉर्ड्स मौजूदु आहिनि त हू चवंदा आहिनि त हाणे 70, 75, 80 जी उमिरि में पहुची वियासीं ऐं हाणे बि सम्झ में ईअं थो अचे त जहिड़ो असां जेको आहे न चंद शयूं ई सिखी सघिया आहियूं। सम्झो ईअं त हिकु तरफ़ पूरो समुंड आहे ऐं हिकु तरफ़ सिर्फ़ु जेको आहे न चंद फुड़ा आहिनि असां वटि पाणी जा। सो राग जी दुनिया एतिरी वॾी आहे, एतिरी गहरी आहे
इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक ते जॾहिं नज़र पवंदी आहे त इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक जेको आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुजे थो, ॿुधण वारे जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हुजे थो, उहा पंहिंजी हिकिड़ी दुनिया हुजे थी। इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक तव्हां थेरेपी में इस्तेमालु थींदो आहे, उन म्यूज़िक जे ज़रिए माण्हुनि खे जेको आहे सो उनजे दिमाग़नि खे समत में आंदो वेंदो आहे, ईअं पाण चई सघूं था। छो त इंसानु ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिप्रेस जॾहिं थी वेंदो आहे त पोइ इंसानी ज़हन आहे उहो केतिरियूं शयूं सम्झी कोन सघंदो आहे। त म्यूज़िक जी मदद सां इंसाननि जे अने जेका ज़हनी बीमारी आहे उनखे ठीकु कयो वेंदो आहे। जॾहिं राग जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर रागी जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे ऐं हर रागीअ जो हिकिड़ो पंहिंजो कमाल हूंदो आहे, हर ॻाइण वारे जो हिकिड़ो पंहिंजो चार्म हूंदो आहे ऐं उन ऑडियंस जे हिसाब सां, महफ़िल जे हिसाब सां वेही करे उन ऑडियंस खे सम्झणु, उन महफ़िल खे सम्झणु, उन जे हिसाब सां सिलेक्शन रखणु, उहो ज़रूरु ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हिकु रागी ई उन्हनि तमामु शयुनि खे कवर करे सघे थो। ऐं असां वटि चवंदा आहिनि त पोइ जहिड़ा ॿुधण वारा हूंदा आहिनि उन ई तरह ॻाइण वारा बि मौजूदु हूंदा आहिनि। सुठियूं महफ़िलूं बि असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं जिथे सुठा ॿुधण वारा हूंदा आहिनि त ॻाइण वारा बि तमामु सुठा हूंदा आहिनि। ॻाइण वारे जे लाइ गले जो ॾाढो ख़्यालु करिणो पवंदो आहे उनखे, ऐं उहो ई वार्म अप करणु, एक्सरसाइज़ करणु ऐं प्रॉपर सुबुह जे वक़्त में रियाज़ करणु, उहो उनजे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। रूटीन सेट करणु उनजे लाइ ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। जेकॾहिं खाइण पीअण जी ॻाल्हि कजे त खाइण पीअण में उनखे ॾाढो एहतियात करिणो पवंदो आहे। ऐं कुझु गला त वरी कुझु माण्हू जीअं गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि त उन्हनि जूं तबियतूं शायदि गॉड गिफ्टेड हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे उन्हनि जे गले ते कुझु शयुनि जो असरु न थींदो आहे। पोइ जेको खाइनि त उहे सभु शयूं जेको आहे सो माशाल्लाह उन्हनि जे लाइ हेल्दी बणिजी वेंदियूं आहिनि, सुठियूं बणिजी वेंदियूं आहिनि। हरूभरू उन्हनि जे गले ते को बुरो असरु कोन्ह पवंदो आहे, ख़राबु असरु कोन्ह पवंदो आहे। ऐं कुझु माण्हू ॾाढा सेंसिटिव हूंदा आहिनि जेके खाइण पीअण में उन्हनि खे ख़्यालु रखिणो पवंदो आहे। हाणे असां जॾहिं होस्ट हुजूं था त उन वक़्तु बि ॾाढो ख़्यालु रखिणो पवंदो आहे न, त सुबुह जो जेकॾहिं मूंखे प्रोग्राम करिणो आहे त राति जो जेकॾहिं घणो कुझु ऑइली आहे त मां अवॉइड कंदी आहियां, मां उन्हनि शयुनि खे न खाईंदी आहियां। छो त मूंखे गले जो ख़्यालु करिणो पवंदो आहे। अगरि मुंहिंजो गलो ख़राबु आहे, मूंखे गले में सूरु आहे, मूंखे चेस्ट में पेन आहे त पोइ मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्राम खे सुठे अंदाज़ में कोन्ह हलाए सघंदमि। त थोरी देरि जे लाइ मां जेको आहे न जेकॾहिं हिन वक़्तु बि सोचां थी कंहिं रागी जे लाइ त उनजे लाइ केॾो ॾुखियो हूंदो। पूरी राति उनखे महफ़िल में उहो वक़्तु गुज़ारे थो, पूरी राति माण्हुनि खे एंटरटेन करे थो ऐं महफ़िल खे सुठे अंदाज़ में जेको आहे सो उहो ॾिसी रहियो हूंदो आहे, करे रहियो हूंदो आहे उन महफ़िल खे। ऐं वरी उनखे पंहिंजो हेल्थ जो बि ख़्यालु करिणो पवे थो, उनखे पंहिंजी रूटीन जो सॼो ख़्यालु करिणो पवे थो, उनखे पंहिंजी डाइट जो ख़्यालु करिणो पवे थो, गले जो सही ठीकु ख़्यालु करिणो पवे थो। त ॾाढो ॾुखियो हूंदो उनजे लाइ बि हर शइ खे प्रॉपर अंदाज़ में हलाइणु। ईअं ई हर कंहिंजा पंहिंजा कम हुजनि था त हर माण्हू पंहिंजे कम जे हवाले सां उनखे हर शइ खे ॾाढो सेट रखिणो पवंदो हूंदो, सीक्वेंस में रखिणो पवंदो हूंदो। ऐं कुझु माण्हू त मां ॾिसंदी आहियां एॾा जेको आहे सो हर शइ में उन्हनि जो ॾाढो सुठे अंदाज़ में पैटर्न तयारु हूंदो आहे, ॾाढा ऑर्गेनाइज़्ड हूंदा आहिनि। माना A to Z हर शइ सेट आहे, A to Z हर शइ खे प्रॉपर रखिणो आहे। उन्हनि जी ड्रेसिंग, उन्हनि जो उथण जो वक़्तु, उन्हनि जो सुम्हण जो वक़्तु, उन्हनि जो खाइण जो वक़्तु, उन्हनि जो रेस्ट करण जो वक़्तु, उन्हनि जो वक़्तु पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे घर में पंहिंजनि बच्चनि सां, पंहिंजो पाण खे वक़्तु ॾियणु, पंहिंजो पाण खे प्रॉपर टाइम ॾियणु। त इहे माण्हू बि मूंखे लॻंदो आहे ॾाढा गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि जेके हर शइ खे एॾो ऑर्गेनाइज़्ड अंदाज़ में हलाइनि था। माना आम माण्हू खां शयूं हेॾां होॾां थी वेंदियूं आहिनि। पाण सभिनीनि खां शयूं कॾहिं कॾहिं थींदो आहे, कुझु कमु करिणो ॿियो हूंदो आहे, पाण जेको आहे सो ॿिए कम खे टाइम ॾेई छॾंदा आहियूं। त इहे सभु शयूं हर कंहिंजी ज़िंदगी में हुजनि थियूं, हर कंहिंजी ज़िंदगी में मामला हुजनि था। मूंखे लॻे थो त असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणु घुरिजे, असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। नाज़रीन, प्रोग्राम सुबुह मेहरान में वक़्तु थी वियो आहे साहीअ जो ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि 5 शहरनि में, तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं शामिलु थी सघो था जश्न जमालो टीवी शो में ऐं हासिलु करे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात।
ऐं असां जेको आहे सो जॾहिं मौसम चेंज हुजण जी ॻाल्हि कंदा आहियूं त पाण सभु ॼाणंदा आहियूं त हिन चेंज जेका मौसम जो थोरो टेन्योर हलंदो आहे न, ही कुझु ॾींहं जेके हूंदा आहिनि उन में हर कंहिंखे जेको आहे सो हर घर में बल्कि को न को भाती ज़रूरु बीमार थींदो आहे, को ॿारु बीमार थींदो आहे, घर जो वॾो भाती बीमार थींदो आहे, या कंहिंखे न कंहिंखे फीवर ऐं सुस्ती, इहे सभु शयूं, गलो ख़राबु थियणु, ज़ुकाम, इहे सभु शयूं हुजनि थियूं त हिन मौसम में तमामु घणो ख़्यालु करिणो पवंदो आहे। मां चंद ॾींहं पहिरियां हिकु डॉक्टर सां प्रोग्राम कयमि ऐं असां डेंगी जे हवाले सां ॾाढे सुठे अंदाज़ में मालूमात अव्हां ताईं पहुचाईसीं, ॾाढे प्रॉपर अंदाज़ में डॉक्टर साहब उहा मालूमात अव्हां ताईं पहुचाई ऐं मूं बि चाहियो पिए त असां फोकस्ड इन मामले ते ई रहूं, छो त डेंगी जा केसिस तमामु घणा थियनि पिया। ऐं नाज़रीन, आउं तव्हां सां थोरी ॻाल्हि कंदी हलंदमि त हैदराबाद में बि तमामु घणा केसिस जेको आहे सो उहे डेंगी जा रिपोर्ट थिया आहिनि। डेंगी जे करे माण्हुनि जी डेथ बि थिए पई। सो तमामु घणो ख़्यालु रखो पंहिंजो, ख़ासि तौर ते जेको तव्हां खुलियल पाणी रखो था, छो त डेंगी खुलियल पाणी ते जेको आहे न उहो पंहिंजा जेके हुनजा एग्स हुजनि था उहे साफ़ सुथरे पाणी ते उहो जेको आहे सो ॾिए थो। उन खां अलावा ॿ पहर चयो वञे थो त हुन में सर्कुलेट तमामु घणो करे थो डेंगी। उहो हिकिड़ो आहे सिज लथे जो टाइम ऐं हिकिड़ो आहे फजर जो वक़्तु। त इन ॿिनि वक़्तनि ते तव्हां कोशिशि कयो त लोशन्स जेके पाण लॻाईंदा आहियूं, मॉस्किटोस लोशन, ऐं उन खां अलावा नेट बैग तव्हां जेको आहे सो उहो यूज़ कयो। मच्छरदानियूं जंहिंखे पाण चवंदा आहियूं, जेकॾहिं तव्हांजा घर खुलिया आहिनि ऐं घरनि में जेकॾहिं मच्छर घणो थिए थो त नेट बैग्स तव्हां ज़रूरु इस्तेमालु कयो, जीअं तव्हां डेंगी खां बची सघो। छो त डेंगी हिकु दफ़ा थिए थो त उनजो एहतियात आहे ऐं उन खां पोइ प्रॉपर एहतियात खां पोइ बि जेकॾहिं रिवाइवल आहे डेंगी जो त पोइ उहो केस ॾाढो ॾुखियो बणिजी वेंदो आहे। ऐं जिन बि माण्हुनि जी डेंगीअ जे करे डेथ थिए थी त उहो सेकेंड टाइम जॾहिं उन्हनि खे डेंगी अटैक करे थो त पोइ अछा जुज़ा जेके रत जा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि, रतु जिस्म में छिडो थी वेंदो आहे, सफ़ा छिटो रतु थी वेंदो आहे ऐं उहो रतु जिस्म मां निकिरणु लॻंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रतु छिटो थियो वञे जिस्म में ऐं उहो निकिरणु लॻे थो त पोइ माण्हू उन डेथ ताईं पहुचो वञे। ॾाढो ज़रूरी आहे हिन वक़्तु त तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो, बुखार खां बचो। ऐं जेकॾहिं अव्हांखे फीवर थिए थो, जेकॾहिं को बि प्रॉब्लम आहे हिन मौसम में ख़ासि तौर ते, त तव्हां ज़रूरु डॉक्टर सां रुजू कयो ऐं प्रॉपर पंहिंजो ट्रीटमेंट वठो। ऐं पाण मां हमेशह चवंदी आहियां, असां पंहिंजा डॉक्टर पाण थी वेंदा आहियूं, पाण जेको आहे सो मेडिकल स्टोर्स ते वञी करे मेडिसन्स वठी रहिया हूंदा आहियूं, त तव्हां महिरबानी करे अवॉइड कयो इन्हनि तमामु शयुनि खां। ऐं मेडिसन स्पेशली पंहिंजो पाण वञी करे वठणु, पंहिंजो पाण पंहिंजे सिर खाइणु, हिन मौसम में इन शइ खां एहतियात ज़रूरु करणु खपे, जेको असांजो लाज़िम करार आहे। उन खां अलावा नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में जेको आहे सो ॾाढी सुठियूं सिंगर आहिनि, महक मलिक ॾाढियूं ख़ूबसूरत सिंगर आहिनि। महक मारवी ॾाढो प्यारो ॻाईंदी आहे, पाण बि ॾाढी प्यारी आहे। महक मारवी खे मां भलीकार चवां थी। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अॼु कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? जी महक, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? जी जी, सभु खैरियत आहे, मां ख़ुशि आहियां। जी, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं ऐं मां चाहींदसि त पहिरीं तव्हां उहो कोई गीत ॻायो जेको हमेशह ई तव्हांखे वणंदो हुजे, जेको हमेशह ई तव्हां झुंगारींदा हुजो। जी जी बिल्कुलु। अजवरी कहले कया सिंगार थई, अजवरी कहले कया सिंगार थई, कहजे मारण लाइ खोलिया, कहजे मारण लाइ खोलिया वार थई, अजवरी कहले कया सिंगार थई। छा हुस्न छा नाज़ छा अंदाज़ आ, छा हुस्न छा नाज़ छा अंदाज़ आ, छा हुस्न छा नाज़ छा अंदाज़ आ, अख गज़ब जी कहिड़ी कातिल यार थई, अजवरी कहले कया सिंगार थई, कहजे मारण लाइ खोलिया,
कंहिंजे मारण लाइ खोलिया वार थई अॼु वरी कंहिं लाइ कया सिंगार थई। ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठो आवाज़ तव्हांजो, ख़ूबसूरत आवाज़। महक मारवी, कीअं तव्हांजो कमकार हले पियो, कीअं रूटीन हले पई ऐं कीअं सिखिया, सभु शयूं कीअं हलनि पियूं? माशाल्लाह मौला जा करम आहिनि, सभु ठीकु पियो हले, ज़बरदस्त सही पियो हले। ज़बरदस्त। रूटीन कंहिं वक़्तु स्टार्ट थींदी आहे तव्हांजी, सुबुह कंहिं वक़्तु थिए थी? छो त अक्सर जेका आहे सिंगर्स जी मॉर्निंग जेका उहा लेट हूंदी आहे। बिल्कुलु उथनि थी त हाणे देरि सां, बट असां 6 बजे उथी वेंदा आहियूं। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां दादू में रहंदा आहियो ऐं दादू सां तव्हांजी वाबस्तगी आहे, सो हिन वक़्तु दादू जी मौसम कीअं आहे? माशाल्लाह तमामु बहितरीन आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा महक मारवी, सुबुह जे वक़्त में रियाज़ ऐं कुझु एक्टिविटीज़ तव्हांजूं बि हूंदियूं, कुझु एक्सरसाइज़िस, उहे कीअं हूंदियूं आहिनि? प्रॉपर टाइम ॾींदा आहियो? कॾहिं कॾहिं त देरि थी वेंदी आहे, लेकिन चवंदा आहियूं त पंहिंजे पूरे टाइम ते ई उथूं त जीअं रियाज़ थी सघे। ज़बरदस्त, ओके, तमामु सुठो तमामु सुठो। तव्हां खां कुझु ॿियो बि ॿुधंदासीं, कुझु ॿियो तव्हां ॿुधाइजो असांखे ज़रूरु। जी जी। हो नाल माही तेरे लगी दिलिया, नाल राजन लगी दिलिया, असा हो सिर दा सौदा कर बैठे, असा हो सिर दा सौदा कर बैठे, असा हो सिर दा सौदा कर बैठे। राजा का राजा की बुला, राजा का राजा की बुला, मुर्शिद मेरा मजिया वाला, मुर्शिद मेरा मजिया वाला, रंग लगाया राधे मैनो, रंग लगाया राधे मैनो, महक मारवी, थोड़ो थोड़ो ऑडियो जो मसलो थिए पियो ऐं तव्हांजो आवाज़ प्रॉपर असां ताईं कोन पियो पहुचे। थैंक यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया हो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे, तव्हां सां प्रोग्राम में कनेक्ट थी करे मूंखे तमामु सुठो लॻो ऐं तव्हां इलाही सुठे तरीक़े सां कोशिशि कयो विया ऐं तव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं, त अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, महिनत पंहिंजी जारी रखिजो। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में कोशिशि रही तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं ऐं तव्हांखे प्रोग्राम में कनेक्ट कयूं, तव्हां सभु असां सां गॾु रहियो, सभिनीनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हिन पूरे प्रोग्राम सां तावन मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो कोप पैकेट वठो ऐं पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल करियो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। इंशाल्लाह पाण सुभाणे गॾु आहियूं, सुभाणे ख़ूबसूरत प्रोग्राम खणी हाज़िर थींदासीं ऐं हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदमि। अल्लाह निगहबान।